नाज़रीन भलीकार मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंध अफेयर डिजिटल चैनल। नाज़रीन अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं हैदराबाद जे सीनियर सहाफ़ी लाला रहमान समो साहिब सां। लाला साईं भलीकार तव्हांखे पंहिंजे वॾी प्रोग्राम महिरबानी में। तव्हांजी। लाला साईं तव्हां हैदराबाद में पंहिंजो जेको सहाफ़ती सफ़र कॾहिं शुरू कयो? हैदराबाद में सहाफ़ती सफ़र असां यूनिवर्सिटी खां जीअं फ़ारिग़ थियासीं त उन खां पोइ 89 में सहाफ़त में दाख़िल थियासीं। सहाफ़ती सफ़र जो आगाज़ मुंहिंजो एज़ अ प्रूफ रीडर आहे। अच्छा, अंदरि डेस्क ते? जी हा। ऐं ख़ादिमतन अख़बार निकिरंदी हुई उन टाइम ते, ऐं काबिश अख़बार अञा निकिती न हुई, पर उन जी डमी बि छपबी हुई, एक्सरसाइज़ हलंदी हुई छपजण जी। उहो प्रूफ रीडर जे तौर ते उते मूंखे जॉब मिली। उहो अली साहब एडिटर हुयो। छाकाणि त असां सियासी कारकुन हुयासीं, इन जे करे सियासी उस्तादनि जी तरबियत थियल हुई लिखण पढ़ण जी, ॻाल्हाइण जी। त हफ़्तो 10 ॾींहं आउं प्रूफ रीडर हुयुसि, पोइ वरी मूंखे डेस्क ते शिफ्ट कयो वियो सब एडिटर जे तौर ते। 2-3 महीना डेस्क ते हुयुसि। पोइ वरी ख़ादिम वतन मैगज़ीन निकिरंदो हुयो उन टाइम ते, दाड़िलनि जो बि ओज हूंदो हुयो उन टाइम ते सिंध में। पोइ उन मैगज़ीन जे लाइ रिपोर्टिंग कई मूं। पोइ ईअं आउं रिपोर्टिंग में तव्हांखे बीट वग़ैरह मिली हुई हैदराबाद जी, या तव्हांखे जेको बि जितां तव्हांखे रिपोर्ट? मैगज़ीन में त स्टोरियूं हूंदियूं हुयूं ओवरऑल। नाज़ साहब एडिटर हूंदो हुयो, नाज़ सैतो साहब, ऐं आउं रिपोर्टर हूंदो हुयुसि। पोइ उन टाइम ते धाड़ियल हूंदा हुया टंडे LIR में, या मुख़्तलिफ़ इशूज़ हूंदा हुया, बिहारियुनि जा इशूज़ हूंदा हुआ, धारी आबादकारी हूंदी हुई, या जेके उन टाइम ते इशूज़ हूंदा हुया। इंटरव्यू खां शुरूआत कई तव्हां ॿार जी रिपोर्टिंग जेकी कई? इंटरव्यू न, स्टोरीज़ खां। अच्छा, स्टोरीज़ खां। हा, पोइ स्टोरीज़ कंदा हुआसीं उन ते। फोटोग्राफरी बि पाण कंदा हुआसीं ऐं स्टोरी बि कंदा हुआसीं। पोइ मैगज़ीन में छपबी। पोइ वरी जॾहिं काबिश अख़बार अची वई त पोइ वरी काबिश अख़बार जे डेस्क ते कुझु टाइम कमु कयो। उन खां पोइ फ़कीर मोहम्मद लाशारीअ जी एडिटरशिप में अख़बार आई जागो। जागो में हिते हैदराबाद में हसन मुश्तबा ब्यूरो चीफ हूंदो हुयो। सदर में ऑफिस हूंदी फ्रंटियर पोस्ट जी। हसन मुश्तबा फ्रंटियर पोस्ट में बि लिखंदो हुयो, न्यूज़लैंड में बि लिखंदो हुयो, हेरल्ड में बि लिखंदो हुयो, ऐं जागो जो बि ब्यूरो चीफ हुयो। पोइ शायदि कम जे घणाईअ जे करे कुझु अरसे खां पोइ हसन जागो अख़बार तां रिज़ाइन कई। पोइ वरी फ़कीर मोहम्मद लाशारी मूंखे ब्यूरो चीफ करे रखियो। पोइ काफ़ी वक़्तु आउं उते ई जागो में ई रहियुसि। पोइ वरी इन दौरान फ़कीर मोहम्मद लाशारी हादसे में फ़ौत थी वियो इस्लामाबाद में। कुझु इन दरमियान सिंध अख़बार बि अची वई हुई। सिंध अख़बार जो एडिटर रशीद हुयो, रशीद राजड़। उहो कुझु टाइम खां पोइ वरी रशीद इस्तीफ़ा ॾिनी हुई, कोशिशि में हलियो वियो हुयो। पोइ वरी सिंध अख़बार जो आउं एडिटर थियुसि। ईअं सफ़र जो आगाज़ थियो सिंध अख़बार। पोइ इबरत अख़बार जो जॉइंट एडिटर थियुसि। इन दरमियान वरी मूं काबिश ग्रुप जॉइन कयो। जागो खां पोइ वरी न, सिंध खां पोइ इबरत में घणो वक़्तु रहिया हुआ? इबरत में बि आउं तक़रीबन 2-2.5 साल जॉइंट एडिटर हुयुसि, ऐं इंचार्ज एडिटर हूंदो हुयो जामी चांडियो साहब। पोइ वरी वापसि काबिश इबरत में खां पोइ वरी वापसि काबिश अख़बार में उर्दू अख़बार जो प्रोजेक्ट हुयो, त उर्दू अख़बार कढिजे। उन ते कुझु टाइम होमवर्क कयो। पर इन दौरान KTN अची वई। पोइ वरी KTN में एंकर पर्सन प्रोग्राम जो होस्ट अॼु जी ॻाल्हि जे नाले सां उते प्रोग्राम थींदो हुयो। उहो उन जो आउं एंकर पर्सन थियुसि। कुझु इंटरव्यू बि कया। पोइ वरी कुझु KTN खां अलहदगी थी। कुझु सालनि जे वक़फ़े खां पोइ वरी एक्सप्रेस उर्दू अख़बार उनमें रिपोर्टिंग कई। न, उन्हनि एक्सप्रेस वारनि मुख़्तलिफ़ रीजन्स में जेके आहिनि उहे पंहिंजा एडिशन लॉन्च कया हुआ। पोइ हुननि सखर में जेको आहे उहो चयो त असां मशीन बि हणंदासीं, अख़बार कढंदासीं जेका लोकल न्यूज़ बि ॾिए ऐं छपिजे बि उतां ई। पोइ मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ थिया। पोइ उन में मूंखे बि उन्हनि इनवाइट कयो, आउं बि वियुसि। लाखाणी साहब इंटरव्यू कयो। पोइ उन्हनि मूंखे एज़ ए रेज़िडेंट एडिटर अपॉइंट कयो। सखर जे पेज वारा? सखर मां अख़बार निकिरंदी एडिशन पूरो। पोइ आउं सखर में रहियुसि तक़रीबन 2.5 साल उन अख़बार जो रेज़िडेंट एडिटर। विच में
जॾहिं काविश छॾी त सारी जॾहिं KTN छॾी त सिंध TV आई हुई, त सिंध TV जो बि पहिरियों डायरेक्टर न्यूज़ आउं आहियां। यादि आहे असां बि आयासीं इंटरव्यू करणु हैदराबाद प्रेस क्लब ते, तव्हां ई हसन दर्स शायदि इंटरव्यू कया पिए, तव्हां हुआ मौजूदु। जी हा, ऐं काविश में बि जेको आहे उहो डायरेक्टर करंट अफेयर्स हुयुसि, पहिरियों आउं हुयुसि। ऐं उन ज़माने में इंटरव्यू अली साहब इंटरव्यू वठंदो, प्रोफाइल इंटरव्यू वठंदो हुयो मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि खां, ऐं आउं इहो टॉक शो कंदो हुयुसि। अच्छा, तव्हांजो तजुर्बो प्रिंट मीडिया जो घणो रहियो, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो थोरो, माज़ी जो वक़्तु हुयो गुज़री, हींअर प्रिंट मीडिया जो कहिड़ो दौरु हले पियो? प्रिंट मीडिया चवनि पिया माण्हू चवंदा साह ई नथी खणे, प्रिंट मीडिया जो उहो दौरु ई हलियो वियो आहे। प्रिंट मीडिया छाकाणि त असां वटि हिकु त कागज़ महांगो आहे, ऐं माण्हुनि वटि हाणे जेका अख़बार पढ़ण वारी जनरेशन हुई उनजो तइदादु घटि पियो पियो वञे। जेका नई असां वटि जनरेशन आई आहे उन जो रुख डिजिटल आहे, वधीक आहे, मोबाइल ऐं जेको बि आहे न, त उन जी फिज़िबिलिटी अख़बार जी जेका आहे उहा हाणे एतिरी न रही आहे जेतिरी पहिरीं हुई। पढ़ंदड़ बि घटि थियो आहे, ख़रीदार बि घटि थियो आहे, नतीजे तौर ते अच्छा महांगाई थी आहे, अख़बार ते जेके बि शयूं, जेका प्रोडक्शन ते जेका लागत अचे थी उहा वधी वई आहे, इन जे करे उहा घटि थी आहे। पर जीअं माण्हू चवनि था त इहा मुकमल ख़तमु थी वेंदी, आउं उन में बिलीव नथो करियां, छाकाणि त अख़बार प्रिंट मीडिया ऐं डिजिटल मीडिया में फ़र्क़ु आहे। प्रिंट मीडिया तव्हांजी हिकिड़ी हिस्ट्री आहे, ऐं न सिर्फ़ु हिस्ट्री आहे पर प्रिंट मीडिया जा जेके उसूल ऐं ज़ाब्ता आहिनि उन्हनि जे मुताबिक़ तव्हांखे तजियो हुजे, ख़बर हुजे, स्टोरी हुजे, उहा मुस्तनद तहक़ीक़ थियल पेराए में, ऐं जेके बि सहाफ़त जा बुनियादी उसूल आहिनि उन्हनि पटांदड़ तव्हांखे मिलंदी, ऐं तव्हांजी अख़बार तव्हांजो हिकिड़ो लिखत में अहिड़ो हिकिड़ो कागज़ जी सूरत में मौजूदु आहे जेको तव्हां 50 सालनि खां पोइ बि लाइब्रेरी मां कढी सघो था, 100 साल खां पोइ बि लाइब्रेरी मां कढी सघो था। त इन जे करे अख़बार जेका लिखत जी जेका अहमियत आहे उहा रहंदी। हाणे चवनि था त लाइब्रेरियूं ख़तमु थींदियूं, ई लाइब्रेरीज़ थी वियूं, हा बिल्कुलु थी वियूं आहिनि, ऐं पर मूं हिकिड़े काफ़ी साल अॻु हिकिड़ी डिबेट ॾिठी BBC ते, उन में बिल क्लिंटन हुयो, उन सां समेत ॿिया दुनिया जा घणेई दानिश्वर इंटेलेक्चुअल्स अदीब उहे मौजूदु हुआ। उनजो उनवान इहो हुयो त कंप्यूटर जी अहमियत आहे या टाइपराइटर जी अहमियत आहे। उन में जेको हिकिड़ो अफ्रीका जो को दानिश्वर, मूंखे नालो न विसरी वियो आहे, जंहिंजी ॻाल्हि ते बहस ख़तमु थियो वञे, त हुन चयो त हीअ जेका बि तव्हांजी टेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर आहिनि, टीवियूं आहिनि, इहे आहिनि, जेकॾहिं को ख़ुदा न ख़ास्ता दुनिया में को अहिड़ो को बहरान अची थो वञे जो तव्हांजा एटमी बिजली घर, तव्हांजा सॼो जान बिजलीअ जो सॼो ख़तमु थी थो वञे, त तव्हां उते तव्हांखे केरु कमु ईंदो, उते तव्हांखे वरी बि टाइपराइटर कमु ईंदो। त इन जे करे कंप्यूटर जी अहमियत बिल्कुलु पंहिंजी जॻह ते आहे, अॼु जे दौर जी ज़रूरत आहे, टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे, पर ईअं चइजे त टाइपराइटर बिल्कुलु ख़तमु थी वेंदो हुयो, उहो न आहे, उहो न थी सघे, उनजी अहमियत रहे थी। दादा साईं, हैदराबाद जी रिपोर्टिंग जंहिं वक़्त में अव्हां कई उन दौरान कर्फ्यू, छिकताण, जहिड़ा घणा रहिया आहिनि? आउं सम्झां थो 94 95 खां पोइ वञी जी सूरत हाल ठीकु थी आहे। तव्हां उन्हनि कहिड़नि मरहलनि मां, ॾुखियाईनि वारी मरहलनि मां गुज़रिया, को अहिड़ो यादगार को लम्हो, ऐं जिते तव्हां हैदराबाद जे हिन मेन उर्दू आबादी घणी रहे थी उते तव्हां रहो था, तव्हांजे लाइ कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस हुआ? ॾिसो, इहा त जेके उन ज़माने जो जेको दौरु आहे न, उहो वॾो वॾो खूनरेज़ी वारो दौरु आहे, ऐं ख़ासि तौर ते जेको MQM जो फाशिज़म हुयो, न सिर्फ़ु सिंधी आबादियुनि जो साह मुठ में कयो, उन जा खून कया, पर ख़ुदि जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ जेका आबादीअ में जेके तरक़ी पसंदि माण्हू हुया, जेके राइटर्स हुया, जेके अदाकार हुया, कलमकार हुया, ऐं तरक़ी पसंदि सोच जा हुया या जमहूरियत पसंदि सोच जा हुया, उन्हनि जे लाइ बि धरती तंग हुई उन्हनि जी। ऐं जेतोणीकि मेजॉरिटीअ में उर्दू ॻाल्हाईंदड़ MQM खे सपोर्ट कंदा रहिया मेजॉरिटीअ में, पर जेके आङुरियुनि ते ॻणण जहिड़ा जेके माण्हू तरक़ी पसंदी ॻाल्हि कंदा हुया या सिंध
जी ॻाल्हि कंदा, वतन जी ॻाल्हि कंदा, उन्हनि जे लाइ बि धरती तंग हुई। तो जेके आम माण्हुनि सां हालतूं हुयूं उहे साॻियूं हालतूं असां सां बि हुयूं, ख़ौफ़ वारी सूरत हाल हूंदी हुई, पर असां छाकाणि त नौजवान हूंदा हुआसीं, पढ़िया लिखिया हुआसीं, ऐं असां हिननि खे सम्झंदा हुआसीं त इहे सभु शयूं आरज़ी आहिनि, ख़तमु थींदियूं। बाक़ी हाणे मौत आहे उहो अचिणो वञिणो आहे, हर कंहिंखे अचिणो आहे। उहो बजाए इहो जो हीणाइप में मौत अचे ऐं भाड़ियाइप में मौत अचे, इन करे असां शहरनि में घुमंदा हुआसीं, गिटनि में घुमंदा हुआसीं, रिपोर्टिंग कंदा हुआसीं। ऐं उन वक़्तु सिंधी सहाफ़ी बि काफ़ी थी विया हुआ, ऐं हैदराबाद में जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ सहाफ़ी हूंदा हुआ, उन्हनि जो असां ना रवैयो या असांजो हुननि सां रवैयो तासुब वारो न हूंदो। अच्छा, असीं हिक ॿिए जा भरजियलु हूंदा हुआसीं। ईअं त हाणे ॾिसो हर प्रोफेशन में हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तंग नज़र हूंदा आहिनि, ऐं पर अहिड़ा सहाफ़ियुनि में बि हूंदा, पर उहे आंगन ते ॻणण जहिड़ा हूंदा हुआ। उन्हनि जे करे असां न उहे असांजे वेझो हूंदा, न असीं उन्हनि जे वेझो हूंदा हुआसीं, पर मेजॉरिटी में जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ सहाफ़ी हूंदा हुआ उहे बिल्कुलु इन क़िस्म खां। हैदराबाद जी प्रेस क्लब जी मेंबरशिप तव्हांखे कॾहिं मिली? छो त ॾिसो हैदराबाद प्रेस क्लब ते असरु जेको घणो हो उर्दू ॻाल्हाईंदो, ऐं तव्हां 4 भेरा सदर बि रही चुका आहियो, कॾहिं प्रेस क्लब जी मेंबरशिप मिली? ऐं हाणे वरी हिकिड़ो ॿियो तासुरु आहे त अली हसन ऐं लाला रहमान समूह जो ग्रुप आहे, उहो जंहिंखे चाहे सदर कनि, जंहिंखे चाहे जनरल सेक्रेटरी कनि, ॿिया उहिदा ॾियनि, माना जमूरियत घटि आहे, मेंबरशिप घटि थी मिले। इहो घणनि माण्हुनि सहाफ़ियुनि जो ख़्यालु बि आहे। ऐं मूंखे त मेंबरशिप मिली हुई आऊं ऐं रशीद राजड़। रशीद प्रोफेशन में बि गॾु ई आया आहियूं, कुझु महीननि जो फ़र्क़ु आहे। ईअं असांजी पैदाइश में कुझु ई महीननि जो फ़र्क़ु आहे, त प्रोफेशन में बि असां गॾु आयासीं। मेंबरशिप बि असांखे 93 में मिली। 89 में असां प्रोफेशन में आयासीं, 93 में असांखे मेंबरशिप मिली। उन खां पोइ प्रेस क्लब में जेको इहो तासुरु आहे त लालो ऐं अली हसन न कंहिंखे सियासत करणु ॾियनि था, न जमूरियत आहे, न छा आहे। मिसाल असांजो ग्रुप ठहियलु आहे डेमोक्रेटिक जर्नलिस्ट ग्रुप, ऐं अली हसन साहब वारनि जो ग्रुप ठहियलु आहे अकील इब्राहिम जर्नलिस्ट ग्रुप। जेके हैदराबाद जा सहाफ़ी आहिनि उहे मेजॉरिटी में असांजे ॿिन्ही ग्रुपनि में शामिलु आहिनि। जेके चाहींदा आहिनि त जेके असांजे ग्रुप में न आहिनि, असां उन्हनि जी कॾहिं रस्ता रोक न कई आहे। असां वटि हर साल इलेक्शन थींदी आहे, नॉमिनेशन फार्म भरबा आहिनि, विथड्रा थींदी आहे, नॉमिनेशन फार्म ते एतिराज़ हणण जी डेट हूंदी आहे, इलेक्शन कमेटी ठहंदी आहे जेका ईअं न आहे त असीं पंहिंजी पसंदि जा माण्हू खणी अची विहारींदा आहियूं। शहर जा जेके रेपुटेशन वारा माण्हू आहिनि, जेके प्रेस क्लब जे कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कंदा आहिनि। ईअं न त लाले रहमान फरमाइश कई त भाउ हिन जो फार्म रद्द करे छॾ त उहो करे छॾे, या अली हसन साहब चयो त भाउ हिन जे फार्म ते एतिराज़ हणी छॾ त उहो एतिराज़ हणी छॾे। ईअं न, उहो कॉन्स्टिट्यूशन कॉपी रखंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असां वटि ईअं बि थींदो आहे त कंहिं कानूनी नुक़्ते ते असांजा मुखालिफ़ जेके दोस्त बीहंदा आहिनि इलेक्शन जा मुखालिफ़ न, ज़ाती मुखालिफ़त जी ॻाल्हि नथो कयां, त उहे जॾहिं कंहिं नुक़्ते ते बीहंदा आहिनि त इवन असां इलेक्शन कमीशन खे इहो बि इख़्तियार ॾींदा आहियूं त तव्हां को बि शहर जो वकील हायर करे सघो था, तव्हां हुन खां राय वठी सघो था, जेका हुनजी मुनासिब फीस हूंदी उहा प्रेस क्लब अदा कंदो। त असां वटि इलेक्शनूं थियूं आहिनि तमामु घणियूं, असां वटि 4-5 दफ़ा इलेक्शनूं थियूं आहिनि जे मतिलबु त इलाही सख़्तु मुक़ाबिलो थियो आहे। पर दोस्तनि जो असां ते एतमाद इन करे आहे जो असीं दोस्तनि जे ॾुख सुख में शरीक हुजूं था। उन्हनि जो जेको प्रोफेशनल ज़रूरतूं थियनि थियूं, मदद जी ज़रूरत पवे थी, सहकार जी ज़रूरत पवे थी, या कंहिं रहनुमाई जी ज़रूरत पवे थी, त असां पंहिंजे अकुल सारो, पंहिंजे तजुर्बे सारो असीं उनजी उहा मदद कयूं था। ऐं साल जा 12 महीना असीं पंहिंजनि दोस्तनि सां गॾु बीठा आहियूं। ईअं न आहे त इलेक्शन जे महीने में असीं अचूं ऐं पोइ 11 महीना असीं गुम हुजूं। लाला साईं, तव्हांजे ग्रुप में जाफ़र मेमण, इसाक मंगरियो, महेश वारा इहे हुआ, पोइ ओचितो तव्हां खां अलॻि थी विया। जाफ़र मेमण जेको प्रेस क्लब जे 12 वञी वेही रहियो साफ़ियुनि खे गॾु करे, त बाबा हिकु थी मेंबरशिप नथी मिले, असुल कारण छा हो? तव्हांजा वेझा दोस्त हुआ? ॾिसो, असां 2002 में ॿिन्ही ग्रुपनि, अली हसन साहब जो ग्रुप ऐं असां वारे ग्रुप, उन में मूं ऐं अली हसन साहब ऐं ॿिया जेके बि असांजा सीनियर दोस्त आहिनि, उन्हनि असां भई इहो गॾिजी फ़ैसिलो कयो त जेको हिकिड़ो दफ़ो जनरल सेक्रेटरी थी वियो ऐं हिकिड़ो दफ़ो सदर थी वियो, उन खे ॿीहर वरी सदर नाहे करिणो। उहो असांजी गवर्निंग बॉडी जो मेंबर थी सघे थो त बहिस तव्हांजे ॿिन्ही ग्रुपनि पाण में तय कयो? जी हा। ऐं आइन नथो चए, तव्हांजे ग्रुप चयो? ग्रुपनि चयो न, आइन में किथे बि लिखियलु न आहे, आइन में किथे बि लिखियलु न आहे।
आइन में इहो बि लिखियलु न आहे त तव्हां ॿ दफ़ा सदर थियो ऐं टियों दफ़ो नथा थी सघो, आइन में इहो बि लिखियलु आहे ग्रुप जी ॻाल्हि आहे ही विदिन ग्रुप आहे। त असां विदिन ग्रुप इहो फ़ैसिलो कयो त भई जेको बि असांजे ॿिन्ही ग्रुपनि मां जनरल सेक्रेटरी ऐं सदर थिए थो उनखे ॿीहर वरी सदर ऐं सेक्रेटरी ॿीहर यको नाहे करिणो या गैप आहे साल ॿिनि जो असांजो त नाहे करिणो, यानी इहा असांजी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे पाण में। त उनखे तव्हां गवर्निंग बॉडी मेंबर करे सघो था। मिसाल आउं हाणे सदर आहियां, अॻे साल आउं हाणे वरी सदर कोन थो थियां त हाणे आउं गवर्निंग बॉडी मेंबर थी सघां थो। त आउं सीनियर आहियां, सदर रहियो आहियां, त गवर्निंग बॉडीअ में पंहिंजो इनपुट ॾेई सघां थो, पंहिंजी राय ॾेई सघां थो। पोइ उन जो नतीजो इहो निकितो त अच्छा उन फ़ैसिले जो सबबु इहो हुयो त ईअं न थिए त असीं मुसलसल थींदा रहूं ऐं जेके असांजा ॿिया साथी आहिनि जेके असांजा गॾु आहिनि उहे इन उहिदनि खां महरूम रहिजी वञनि। पोइ इहो चवनि त भई हाणे ही मरनि त पोइ मंजो ख़ाली थिए त वेठा आहिनि। जीअं अॼु अक्सर प्रेस क्लब में जहिड़नि जो सबबु इहो थो थिए त भई जेको माण्हू वेठो आहे त पोइ चवंदा त भई हाणे ही वेठो आहे। त असां इहो फ़ैसिलो कयो त उहो माण्हू वरी ॿीहर सदर सेक्रेटरी न थींदो। नतीजो इहो निकितो त 2019 में यानी 2002 में असां फ़ैसिलो कयो। 2019 में अलीसन साहब जे ग्रुप जा जेके बि सीनियर माण्हू, मुंहिंजे ग्रुप जा जेके बि सीनियर माण्हू, महेश अची वियो, हुन में जाफ़र अची वियो, इसाक़ अची वियो, हुन में ॿिया जेके बि दोस्त आहिनि असांजा उहे सभु जनरल सेक्रेटरी बि थी विया, सदर बि थी विया। त नतीजो इहो थियो त हाणे असां वटि वञी पोज़ीशन इहा बची त हैदराबाद प्रेस क्लब में त ज़ाहिर तव्हां सदर सेक्रेटरी अहिड़ो माण्हू कंदो जंहिंखे गुफ़्तगू करणु अचे, महिमाननि जी आजियां करणु अचे, को इशू हुजे त उन ते स्पीच करे सघे, त अहिड़ो उनजी का हिकिड़ी फेस वैल्यू हुजे त भई हिन क़िस्म जो ही सहाफ़ी आहे। त छाकाणि हैदराबाद प्रेस क्लब हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं त उन जो सदर ऐं सेक्रेटरी बि उन जे हिसाब सां हुजणु घुरिजे। 2019 में असां माण्हू खुटी हलिया, भई हर मेंबर खे त सदर सेक्रेटरी नथा करे सघूं, असां माण्हू खुटी विया 2019 में। पोइ वरी असां पाण में बि फ़ैसिलो कयो वार जे लाइ माण्हू खुटी विया हलिया आहिनि त वरी वापसि दोस्तनि खे ॿीहर टाइम ॾियूं। पोइ उन में नवां दोस्त बि आया, पुराणा दोस्त बि आया। 2019 में वरी आऊं रिपीट थियुसि, सदर थी आयुसि आऊं। त ईअं हाणे असां वटि मिसाल इन विच में असां वटि काफ़ी दोस्त आहिनि जेके नवां बि आहिनि पुराणा बि आहिनि। मिसाल ख़ालिद साहब वरी सदर हींअर असां वटि। त टिनी दोस्तनि जो कारण कहिड़ो तव्हां खां कावड़ जी अलॻि थी वञण जो एतिजाज में नी जाफ़र वेही रहियो? मतिलबु हाणे जाफ़र अलाह हुनजी मग़फ़िरत करे असांजो तमामु प्यारो दोस्त हुयो ऐं ॾुख सुख जो साथी हो ऐं असांजे ग्रुप जो सेक्रेटरी हो ऐं सरबराह हू सेक्रेटरी हूंदो। जेके बि ग्रुप जा जेके बि मामला हूंदा हुआ, रिकॉर्ड वग़ैरह गुफ़्तगू सभु उहो जाफ़र वटि हूंदा हुया। जहिड़ो हिकिड़ी इलेक्शन ते थियो हुयो उन में ही जेके दोस्त हुया उहे 4-5 दोस्त जेके तव्हां नाला वरिता, उन्हनि जो ख़्यालु हो त प्रेस क्लब जो जेको जनरल सेक्रेटरी सीट हुई असां वटि उन टाइम ते, त उहा जनरल सेक्रेटरी जो जेको सीट ते असांजो फलाणो दोस्त जेको आहे उन खे नॉमिनेट कयो वञे। मूं हुनखे चयोमांसि त उहो दोस्त असांजो बि दोस्त आहे ऐं बासलाहित आहे ऐं वर्किंग जर्नलिस्ट आहे, पर प्रेस क्लब जे गवर्निंग बॉडीअ में हू बिल्कुलु नओं आहे, इन खां अॻु में हू कॾहिं बि कोन रहियो आहे। इन जे करे मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त अॻिते हली, छाकाणि इहे ई दोस्तनि हींअर गवर्निंग बॉडी में अची वञे, गवर्निंग बॉडी खे ॾिसे गवर्नमेंट बॉडी कीअं थी हले, मामला प्रेस क्लब जा अफ़ाम तफ़हीम सां हिक ॿिए जी सलाह सां कीअं था हलनि। छाकाणि त असीं हैदराबाद प्रेस क्लब में गवर्निंग बॉडी में असां वटि हिकिड़ो प्रेसिडेंट ठहियलु आहे त असीं मेजॉरिटी बुनियाद ते फ़ैसिला न कंदा आहियूं, असीं गॾियल सलाह सां कंदा आहियूं। जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते मिसाल तव्हां मुतफ़िक़ न आहियो या आउं मुतफ़िक़ न आहियां त असीं उन एजेंडा खे वरी अॻिते खणी वेंदा आहियूं। हाणे फ़िलहाल हिन ते एजेंडा खे अॻिते खणी था वञूं, हिन ते पाण गुफ़्तगू करे था वठूं, पोइ जंहिं नुक़्ते ते पाण मुतफ़िक़ थींदासीं त पोइ वरी उन ते फ़ैसिलो वठी वठंदासीं। हाणे छाकाणि त हीउ दोस्त उन टाइम ते 2-टे इदारा हिननि वटि मेजॉरिटी में, ऐं इहो न ॾिसंदो आहियां त जेको हाणे आउं सदर करियां पियो उहो कंहिं वॾी अख़बार जो आहे या कंहिं नंढी अख़बार जो आहे, या आउं जंहिंखे जनरल सेक्रेटरीअ तौर ते नॉमिनेट करियां पियो इहो कंहिं वॾी अख़बार जो आहे या नंढी अख़बार जो आहे। मूं वटि हैदराबाद प्रेस क्लब जे ग्रुप में सभु दोस्त बराबरि आहिनि, पंहिंजी कमिटमेंट जे बुनियाद ते हुनजी इज़त आहे, पंहिंजे पोरे जे बुनियाद ते हुनजी इज़त आहे। त उन टाइम ते जेको वारियो जंहिंजो आयो पिए, जंहिंजो हक़ु हुयो उहो नंढी अख़बार जो हुयो, उन सां फॾो थियो ऐं हुननि जो वॾी अख़बार जो दोस्त हो छा? हुननि जो वॾी अख़बार जो दोस्त हुयो। इन जे करे मूं हुनखे चयोमांसि ईअं नथो थी सघे, ईअं नंढी अख़बार जे रिपोर्टर खे, जे सहाफ़ीअ खे असीं नज़रअंदाज़ कंदासीं त पोइ त वॾियुनि अख़बारनि जी जो ई रहंदो वञी प्रेस क्लब ते ग़लबो। इन जे करे अख़बारी सियासत खे ॿाहिरि रखो, प्रेस क्लब जी ग्रुप जी पॉलिटिक्स आहे, उन में
हिकिड़ी क्यू ठहियल आहे, हिकिड़ी कतार ठही पई आहे, उन कतार में जेको दोस्त अचे थो उहो नंढी अख़बार जो या वॾी अख़बार जो, तव्हां उनखे ॾियो। हा उहो न हलाए सघे उहिदो, नाहिल थिए त पोइ उनखे माण्हू अॻिते कंसीडर कोन कंदो। बेसिकली इहा ॻाल्हि हुई। पोइ बाक़ी त पोइ फारूक सुमरो खे दोस्तनि नॉमिनेट कयो हुयो। हा फारूक सुमरो त ॾिसो न असांजो पुराणो दोस्त आहे, सहाफ़त खां अॻे खां असीं फारूक सुमरे जो वॾो भाउ जेको आहे डॉक्टर हमीद, उहो असांजो सम्झो हिकु तरह सां सियासी उस्ताद, जॾहिं असां DSF में हूंदा हुआसीं, असां जॾहिं शागिर्द सियासत कई त डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन जा असीं कारकुन हूंदा हुआसीं, तॾहिं डॉक्टर हमीद असांजो अॻुवान हूंदो हुयो, इमदाद चांडियो त असांजो लीडर हुयो। त डॉक्टर हमीद थी वियो, अज़ीज़ चाचो अज़ीज़ थी वियो, चाचो चवंदा आहियूं, उहो थी वियो। त इहे असांजा त फैमिली टर्म्स हुआ। असीं त शागिर्दारी ज़माने में हिक ॿिए जे घरनि ते ईंदा हुआसीं, मानियूं खाईंदा हुआसीं, घुमंदा हुआसीं, दौरा कंदा हुआसीं, सियासी मीटिंगूं, जलसा जुलूस त इहे। त पर हाणे हुननि दोस्तनि जो ख़्यालु इहो हुयो त भई फारूक खे कयूं, त मुंहिंजो हुनखे इहो त तव्हां फारूक खे हिन ते छॾियो ऐं तव्हां फारूक गवर्निंग बॉडी में अची वञे हलियो। ऐं मंसूर जो हुयो, मंसूर मरी जो हुयो, तव्हां नालो खयो आहे त आउं थोरो खोले ॻाल्हि ॿुधायां। त मंसूर जो हुयो, हालांकि मंसूर चयो त साईं तव्हां फैसलो जेको तव्हां कंदो, दोस्त इहो महिरबानी कंदा आहिनि, मूंखे चवंदा आहिनि जेकर का तकरारी ॻाल्हि थिए थी त आख़िरी फैसलो तव्हां कंदो त पोइ असांखे उहो कबो। तव्हांजी फारूक सुमरे सां ॻाल्हि थी अथव, तूं थोरो विड्रा थी भला ॿियनि दोस्तनि खे छा? मूंखे यादि नथो थिए त डायरेक्ट थी या न थी, पर छाकाणि त जिन दोस्तनि ॻाल्हायो पियो महेश वारनि दोस्तनि ते ॻाल्हायो। अच्छा महेश लाला साईं, शागिर्दी सियासत तव्हां कई, उन खां पोइ सहाफ़त में आयो, पाण सहाफ़िन जमहूरियत लाइ बि हिकिड़ो डिघी जिदोजहद कई, परवेज़ आमिर मुशरफ जी जेकी हैदराबाद प्रेस क्लब ते वॾो सहाफ़िन जो एहतजाज जो, पाण सभु हुन में गिरफ़्तार बि थियासीं। ज़िया जो दौरु तव्हांजो सियासती दौरु हो, सहाफ़त में ऐं सियासत में तव्हां इन आमराणा दौर ॾिठा, उन जूं के यादगार ॻाल्हियूं? का अहिड़ी ॻाल्हि यादि न आहे, पर मतिलबु इहो हिकिड़ो वॾो ख़ौफ़ वारो दौरु हूंदो हुयो ऐं वॾनि भाउरनि जा बि फ़ोन ईंदा, उते बि पेशियूं थींदियूं हुयूं। पर आउं सम्झां थो जेको सिंधी सहाफ़त जा जेके दिलेराना अमल आहिनि ऐं उहे गॾियल आहिनि, ईअं न आहे त उन में को लालो अकेलो आहे या रशीद अकेलो आहे या को ॿियो अकेलो आहे। इहो सिंधी सहाफ़त जो हिकिड़ो गॾियल जेके कारनामा जिन खे चइजे, पंहिंजो टंडो बावल जो वाक़ियो आहे, शाहबंदर जो वाक़ियो आहे, शाहबंदर में नौजवान शहीद थिया हुआ 6 शहीद भुट्टो जा कारकुन, इहो हुया। कालाबाग डैम हुयो, खोड़ सारा इशू। पाणी जो मसइलो त रहियो ई रहियो आहे, पाणी जो मसइलो रहियो आहे, क़ौम परस्त अॻवाननि जूं गिरफ़्तारियूं, पाणीअ जो मसइलो आहे, नाणे जी विर्छ जो मसइलो, इन्हनि सभिनी ते तव्हां चओ था त हैदराबाद जे सहाफ़िन, हैदराबाद जे सहाफ़त न सिर्फ़ु सिंध जे सहाफ़िन, ओवरऑल सिंधी सहाफ़त, मिसाल हिन में एडिटर जो वॾो किरदारु आहे। जेकर एडिटर भाड़ियो थी वञे उन टाइम ते त ईअं थींदो हुयो त जॾहिं की अहिड़ा इशूज़ ईंदा हुया, जीअं मिसाल टंडो बावल वाक़ियो आहे त टंडे बावल जे वाक़िए में मेजर इन्वॉल्व हुयो। हालांकि मेजर खे पोइ हुननि जे पंहिंजे इदारे ई हुनखे सज़ा ॾिनी ऐं उहो पंहिंजे अंजाम ते पहुतो जेको बि हुन ॾोह कयो। त उन टाइम ते ईअं थींदो त इन क़िस्म जा जेके सेंसिटिव इशूज़ हूंदा हुआ, जाम सादिक जी बि हुकूमत हुई, पोइ सिंधी अख़बारुनि जा एडिटर्स जेके आहिनि उहे पाण में इशूज़ ते मीटिंग कंदा, उहा हीअ इशू रिपोर्ट थियो आहे हैदराबाद मां, या हीअ इशू रिपोर्ट थियो आहे सखर मां, या हीअ इशू रिपोर्ट थियो आहे लाड़काणे मां। त पोइ अवामी आवाज़, जागो, काविश ऐं जेके 4-5 अख़बारुनि जा जेके एडिटर्स हूंदा हुया, इहे पाण में मीटिंग कंदा हुन इशू ते। अच्छा, पंहिंजो पाण मीटिंग कंदा? जी हा, बिल्कुलु। हिकिड़ा त एडिटर पंहिंजे सब एडिटर, न्यूज़ एडिटर सां कंदा आहिनि इदारे जी, पर ही ॿियनि अख़बारुनि सां गॾु कंदा हुआ। हीअ मां हिननि जो हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो फोरम ठहियल हो अनऑफिशियली, त जेके बि इन क़िस्म जा सेंसिटिव इशूज़ ईंदा हुया, त जीअं उहो गॾियल रिपोर्ट थिए त उनजो प्रेशर बि गॾियल वञे, मैसेज बि गॾियल वञे, ऐं वरी जेकॾहिं का मोट में को प्रेशर अचे बि थो त उनखे बि गॾियल नमूने सां मुंहुं ॾिजे। त इन जे करे इहो दौरु जेको आहे, आउं सम्झां थो त जॾहिं सियासत ते पाबंदियूं लागू हुयूं ऐं आवाज़ बंदि हुयो, तॾहिं सिंध जे इशूज़ ते, माण्हुनि जे इशूज़ ते, इंसानी हक़नि जे इशूज़ ते सिंधी अख़बारुनि जो हर अवल दस्ते वारो, मुआदे वारो हिकिड़ो किरदारु हुयो। हैदराबाद कॾहिं अचणु थियो? हैदराबाद में पैदाइश हैदराबाद जी आहे, मुंहिंजो ॻोठ बि हैदराबाद में आहे। ॻोठ त पेटारो, समा त सभु हुन पासे रहियो। पेटारो बि ॻोठ आहे मुंहिंजो, तालपुर मोला कॉलोनी ॻोठ आहे असांजो, तालके हिन में अचे थो, बेराड़ी वारे तालके में। पर असां हिते वालिद साहिबु असांखे वठी आयो 1950 जे आख़िर में, त असांजी पैदाइश बि हिते जी आहे, मुंहिंजनि भाउरनि जी पैदाइश हिते जी आहे।
ऐं असांजनि ॿारनि जी पैदाइश हिते जी आहे। तइलीम बि हितां ई हासिलु कई? प्राइमरी बि हिते ई पढ़िया आहियूं गाड़ी खाते में, हाई स्कूल बि गवर्नमेंट हाई स्कूल में पढ़िया आहियूं, ऐं यूनिवर्सिटी टंडेजाम ज़रे यूनिवर्सिटी में पढ़ियो आहियां, ग्रेजुएशन उतां कई आहे। दादा साईं, जवानी सियासत सहाफ़त कई हुई, हाणे उमिरि जी ॿी हद आहे, उहो जज़्बो आहे या उहे ॾींहं यादि अचनि? जिस्मानी ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेको सियासी कारकुन आहे ऐं सियासी कारकुन जे तौर ते हुनजी तरबियत थियल आहे, त उहो माण्हू ज़हनी तौर ते कमज़ोर नथो थिए। वक़्त ऐं उमिरि जे करे माण्हू जिस्मानी तौर ते कमज़ोर थिए थो, पर असीं सम्झूं था त अॼु बि असीं पंहिंजे वतन सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजी ज़मीन सां जुड़ियल आहियूं, ऐं कंहिं शइ जो ख़ौफ़ न आहे, को डपु न आहे, कंहिं ताक़त खां डपु न आहे, कंहिं इदारे खां डपु न आहे। अच्छा ओजरा माण्हू रहिया आहियूं पंहिंजे पूरे सहाफ़ती कैरियर में, सियासी कैरियर में। कॾहिं का भतेगिरी न कई आहे, कॾहिं का चोरी चकारी न कई आहे, कॾहिं का बिशरीगिरी न कई आहे, कॾहिं कंहिंखे ब्लैकमेल न कयो आहे। ऐं हालांकि जंहिं ज़माने में असां सहाफ़त कई पिए, त उन ज़माने में असीं बि जेके आसमान ते सहाफ़त जा चमकंदड़ सितारा हुया, उन्हनि मां ई हिकु हुआसीं। पर असांजनि काफ़ी दोस्तनि जेके असांजे ख़्याल जा ऐं नुक़्ते नज़र जा दोस्त हुया, जेके तरक़ी पसंदि फ़िक्र मां आया हुआ, उन्हनि पंहिंजी बुख या पंहिंजो जेको ढो, हा, उहो उन्हनि पंहिंजो हासिलु कयो। न मतिलबु उहो हुननि कंप्रोमाइज़ न कयो उन ते। अच्छा, कंप्रोमाइज़ न कयो, पगारूं रशीद राजड़ जहिड़ा सहाफ़ी, हा, त पंहिंजनि पगारुनि ते ई असां गुज़र कयो। ईअं न कॾहिं बि कयो असां त सरकारी ऑफिस में वञूं, कंहिं सियासी जमायत वटि वञूं, कंहिं कामोरे वटि वञूं, या कंहिं वॾेरे वटि वञूं, या कंहिं भोतार वटि वञूं, का फेवर वठूं, को पैसो वठूं, का नौकिरी वठूं, को हथु फैलायूं, इहो ज़िंदगी में कॾहिं बि न कयो। उन वक़्त जी सहाफ़त, उन वक़्त जी सियासत, उन वक़्त जी सिंध जी सूरत हाल, अॼु जी सहाफ़त, अॼु जी सियासत, अॼु जी सिंध जी सूरत हाल, तव्हांजी नज़र में केतिरो फ़र्क़ु आहे? घणो फ़र्क़ु आहे। उनजो सबबु इहो आहे त हाणे अख़बार जो जेको एडिटर, अॻे उहा बहितर हो, ही बहितर फ़र्क़ु जो? अॻे वारी बहितर हुई न, अॻे वारी तमामु घणी बहितर हुई। हाणे की सहाफ़त खणी थोरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जे करे थोरी जदीद थी आहे। पेन ऐं पने जी जाइ ते कंप्यूटर अची वियो आहे, या फ़ोन अची वियो आहे। पर जेका उन ज़माने जी जेका सहाफ़ती आमरियत जो दौर हुयो, त उहा सहाफ़त मुख़्तलिफ़ रुख वारी हुई, उहा मज़ाहिमती सहाफ़त। ऐं उन ज़माने में घणा एडिटर प्रोफेशनल एडिटर हुया, मालिक न हुया, या मालिकनि जा ॿार न हुया, त उहे प्रोफेशनल एडिटर हुया। त उहे ख़बरुनि खे, अख़बार खे, सोसाइटी खे उन नज़र सां ॾिसंदा हुया। हाणे मालिकनि जा ॿार आहिनि, या मालिक पाण एडिटर आहिनि, इन जे करे हुननि जो सहाफ़त ॾांहुं रवैयो तब्दील थियो आहे। मिसाल, तव्हां अख़बार में कमु करियो था, तव्हांखे जेकॾहिं का बि ॾुखी स्टोरी असाइनमेंट मिलंदी, तव्हां करे ईंदव, पर तव्हांखे मिले न, जेकॾहिं तव्हांखे अॻे एडिटर ॾींदो न साईं। अॻे एडिटर, मिसाल, अॻे ज़माने में, ज़मानो छा मतिलबु असां वटि टाइम में एडिटर असाइनमेंट ॾेई असांखे भाड़ो भुतो ॾेई मोकिलींदा हुआ न। थर में इशू हूंदो त थर में वञी रहंदा हुआसीं 2 ॾींहं 3 ॾींहं, सखर में हूंदो त सखर में वञी रहंदा हुआसीं, कराची वञिणो हूंदो त कराची वञी रहंदा हुआसीं। ईअं इवन असां वटि टाइम में त असां त जॾहिं 9/11 खां पोइ अफ़गानिस्तान ते हमिलो थियो, त इबरत अख़बार मां मोकिलियो हुनखे, मुनीर नारई खे, त उहो वञी अफ़गानिस्तान में रिपोर्टिंग करे आयो। मुनीर नारई? हा। अच्छा। त चवण जो मक़सदु इहो त बासलाहित नौजवान त अॼु बि आहे, पर उन खां केरु कमु वठण वारो हुजे न, कमु केरु वठंदो, कमु एडिटर वठंदो। दादा जी, सहाफ़त में गिरफ़्तारियूं, जेल बेल के ॾिठा हुआ छा? सहाफ़त में मूं गिरफ़्तारियूं असांजी न थी आहे, कंहिंजी बि दोस्तनि मां। स्टूडेंट लाइफ में गिरफ़्तार थिया हुआसीं, सियासत में असां वटि हूंदी स्टूडेंट्स एक्शन कमेटी, हुनजो आउं कन्वीनर हुयुसि हुते ज़रे यूनिवर्सिटी में। उते पोइ उहा एजिटेशन हली पई, कुझु सियासी इशू, कुझु यूनिवर्सिटी जा इशू, ऐं एक्शन कमेटी हुजे थी त पोइ उन में त सभु समूरी शागिर्द तंज़ीमूं हुजनि थियूं। उन जे दौरान पोइ उहा एजिटेशन थी, पोइ उन में राति जो हुयो पंहिंजो रेंजर्स ऐं पुलिस ऐं फ़ौज गॾिजी छापो हुयो, ऐं एक्शन कमेटी जो कन्वीनर हुयुसि, त इन करे मूंखे बि गिरफ़्तार कयो। GM सिद्धार्थ में रहंदो हुउसि, ॿिया बि काफ़ी दोस्त, तक़रीबन 32 खनि दोस्त
गिरफ़्तार थिया हुया। उन में तक़रीबन 25 दोस्तनि, हुन सभिनी चयो पिया तव्हां लिखी ॾियो तव्हांखे छॾियूं था। 25 खनि दोस्त हुया, उन्हनि मां काफ़ी त गैर सियासी हुया, उहो त ईअं ई रगड़े में अची विया। 25 खनि दोस्तनि लिखी ॾिनो, बाक़ी असां चयो त असीं लिखी कोन ॾींदासीं। पोइ असां ते उन्हनि केस वेस हलायो, पोइ चालान करे वरी असांखे मोकिले छॾियऊं नारा जेल। नारा जेल वियासीं त हुते टोड़िया फाटक जा असीर हुया। मूंखे धकु लॻल हुयो मथे में। उन्हनि पटियूं वटियूं बि मुंहिंजूं करायूं। गुलमन जखराणी हुयो, सतार मोरियो हुयो, नज़ीर तुनियो हुयो, ऐं दरिया ख़ान हुयो, सतार मोरियो, ईअं मतिलबु जेके टोड़ी फाटे काफ़ी जेके कैदी हुया, ॿिया बि सियासी कैदी हुया। पोइ हुननि त जेल इंतज़ामिया खे चयो त भई हीअ सियासी कैदी आहिनि, हीअ असां सां गॾु रहंदा ऐं आम कैदियुनि सां गॾु न रहंदा। पोइ असां जेतिरा बि टाइम रहियासीं त हुननि जी बैरक में रहंदा हुआसीं। पोइ असां तमामु घणो ख़्यालु कंदा हुआसीं। असीं तॾहिं नौजवान हुआसीं, हू अॻवान हुआसीं, कारकुन हूंदा हुआसीं। वॾी महिरबानी लाला साईं। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी लाला रहमान समो साहब सां गुफ़्तगू कईसीं। संदसि सियासी सफ़र, संदसि सहाफ़ती सफ़र ते मुख़्तलिफ़ पहलुअनि ते गुफ़्तगू थी। पाण वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो गिरींदा इजाज़त सां सलामत, सिंध सलामत।